खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जी हयात कॉलोनी, मरी कॉलोनी, मलाह कॉलोनी जे रवासिन बिजली जो 4 ॾींहनि खां सड़ी वियल ट्रांसफार्म तब्दील न थियण ख़िलाफ़ खिपरो जे शहीद चौक ते हथनि में प्ले कार्ड खणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे वावडा जे ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरे जी अॻुवाणी मोहसिन मरी, अतीक राजपूत, मौलवी कामरान काइमखानी ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 4 ॾींहनि खां असांजो ट्रांसफार्म सड़ी वियो आहे। वावडा वारा घटि लोड वारो ट्रांसफार्म लॻाइनि था जेको आए ॾींहुं सड़ी वञे थो। असांखे हेवी ट्रांसफार्म ॾिनो वञे जीअं सभिनी कॉलोनी वारनि खे बिजली जी फिरामी थी सघे। हिननि आला इख्तियारनि सां मुतालबो कयो आहे त ट्रांसफार्म खे जल्द तब्दील करे ॾिनो वञे जीअं असीं हिन गर्मी में बची सघूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।